अस्सलाम वालेकुम। अॼु असां क्लास 1 जो सबक़ ॿियों पढ़ंदासीं। पहिरीं वांगुरु हिकु हिकु लफ़्ज़ करे पढ़ंदासीं, पोइ उनखे रवां करे पढ़ंदासीं। सबक़ ॿियों। अल्लाह साईं। अल्लाह हिकु आहे। असांखे अल्लाह साईं पैदा कयो आहे। हू हर हंधि हाज़िर आहे। ज़मीन ऐं आसमान बि उन जोड़िया आहिनि। सिज चंड ऐं तारा बि हुन पैदा कया आहिनि। हू असांखे रोज़ी रसाए थो। धणी सगोरो महिरबान ऐं ॿाझारो आहे। हवा पाणी ऐं रोशनी हुन पैदा कया आहिनि। असीं हुन जी इबादत करियूं था ऐं उन खां मदद घुरूं था। हाणे रवां पढ़ंदासीं। लफ़्ज़ लफ़्ज़ करे पढ़ियो, हाणे रवां करे पढ़ंदासीं। सबक़ ॿियों। अल्लाह साईं। अल्लाह हिकु आहे। असांखे अल्लाह साईं पैदा कयो आहे। हू हर हंधि हाज़िर आहे। ज़मीन ऐं आसमान बि उन जोड़िया आहिनि। सिज चंड ऐं तारा बि हुन पैदा कया आहिनि। हू असांखे रोज़ी रसाए थो। धणी सगोरो महिरबान ऐं ॿाझारो आहे। हवा पाणी ऐं रोशनी हुन पैदा कया आहिनि। असीं हुन जी इबादत करियूं था ऐं हुन खां मदद घुरूं था।